बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो, शाद ऐं आबाद, हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तो, असां नए किसे सां गॾु तव्हांजी ख़िदमत में वरी हाज़ुर थिया आहियूं। असांजो अॼोको किसो आहे अनमोल राणी जो। ॾाढो प्यारो किसो आहे। हलूं था किसे जी तरफ़। दोस्तो, ॻाल्हि था कनि त हिकिड़े भेरे हिकिड़े झंग में बड़ जो वणु हो वॾो। उन बड़ जे वण ते ॿ नरमाद पखी, चकवो ऐं चकवी, ॿ पखी हुया नरमाद। उन्हनि आखेड़ो ठाहियो। वणनि ते जीअं आखेड़ा ठहंदा आहिनि, बड़ जे वण ते ॿ पखी हुया, नरमाद हुया। अची आखेड़ो ठाहिनि। उन बड़ सां, उहो जेको बड़ जो वणु हो, उन सां अहिड़ो को हिसाबु हो, को कुदरती हिसाबु हो। छा हुयो? 6 महीने उनखे बाहि लॻंदी। कंहिं न कंहिं बहाने सां 6 महीने उन वण खे बाहि लॻंदी। पखी, उन्हनि वीचारनि खे त इहा ख़बर हुई कान। पखियुनि बि अची आखेड़ो ठाहियो। आखेड़ो ठाहिनि। कुझु ॾींहंनि खां पोइ पखियुनि उते आना लाथा। उन पंहिंजे आखेड़े में उन्हनि आना लाथा। आना लाथनि। ॾींहं पुने उन आननि मां ॿ ॿचा थिया। आना फुटा, ॿ ॿचा थिया। उहे ॿई नर हुया। जेके ॿचड़ा थिया उहे बि ॿई नर। इते उन बाहि खे 6 महीना अची पूरा थिया। हे बेख़बर हुया। रब जी कुदरत ईअं ओचितो अची बड़ जे वण खे बाहि लॻी। जेको नर पखी हुयो, पीउ जेको हुयो, उन जो बाहि ॾिठी, बाहि जो बभड़ ॾिठई त हू पंहिंजी जान बचाइण लाइ भड़को ॾेई उॾामी वियो। पर मादी जेका हुई, माउ हुई, उहा पंहिंजे ॿचड़नि खे उते कोड़ीअ में करे वेही रही। ॿचनि खे छॾे न सघी, वेही रही। आख़िर में रब खे बाॾाए पई पंहिंजी ॿोलड़ीअ में। हर को रब खां ई थो घुरे, मालिक मुंहिंजे ॿचनि खे बचाए। तोखां सवाइ ॿियो को आसिरो कोन्हे, मुंहिंजे ॿचनि खे बचाए। रब त हर कंहिंजी ॿुधे थो, जीत ॼणे जी ॿुधे थो, हर कंहिंजी रब ॿुधे थो। रब जे दर हिन जो अर्ज़ु अघामी। बाहि ॿरंदे ॿरंदे पोइ जॾहिं आखेरो जंहिं टारीअ ते हो, उन टारीअ वटि आई रब जी कुदरत, त बाहि उझामी वई, पाणी विसी वई। ॼण कंहिं उते अची को पाणी हारियो, बाहि पाणी विसी वई। बाहि विसी वई, हे बची विया। आखेड़ो बची वियो, ॿचड़ा बची वियसि, हे बची विया। ॾाढी ख़ुशि थी। हाणे बाहि विसामी वई। जॾहिं बाहि जो विसामी वई, कुझु घड़ी रखी मादीअ पंहिंजे ॿचनि खे चयो, माउ पंहिंजे ॿचनि खे चयो त हाणे तव्हां वेहो, त मां भला तव्हांजे लाइ कुझु चोगो हथु करे ॾियां। हिन अफ़रा तफ़री में कुझु खाधो बि कोन अथऊं, बुख आहे, तव्हांखे बि आहे, मूंखे बि आहे, त मां भला कुझु खाई अचां। ईअं चई इहे ॿचड़नि खे छॾे उॾामी वई। हिन जे वञण खां पोइ जेको नर पखी हुयो, उहो आयो। उहो आयो, ॾिठईं त बड़ जी बाहि विसामी वई आहे। आख़िरो सही सलामत ॿचा बि उन में वेठा। अची ऐं ॿचनि सां गॾु वेही रहियो। ॿचनि जो हिन खे ॾिठो त रब पंहिंजे हिसाब सां सम्झ त हर कंहिंखे ॾिनी आहे न। ॿचनि ॾिठो त बाबो जेॾीमहिल असांखे मौत साम्हूं हेॾी तकलीफ़ हुई, त बाबो असांखे तकलीफ़ में छॾे वियो। असांजो ॿाह ॿेली न थियो, असांजी मदद न कई, असांखे बचाई कोन। ऐं हींअर जॾहिं बाहि विसामी वई आहे, ॾिसे थो त सुख सही सलामत लॻा पिया आहिनि, सलामती आहे, त वरी हींअर अची मालिकी कई अथई, हींअर आयो आहे। सो इहे ॿचड़ा जेके हुया, उहे हुन पीउ खे ठोंगा हणणु लॻा। पीउ पियो चवनि त बचा, मां तव्हांजो पीउ आहियां, मूंखे छो था ठोंगा हणो? ॿचनि चयो त जॾहिं बड़ खे बाहि लॻी, तूं कहिड़ो पीउ आहे? ॿचनि खे बाहि लॻी, बड़ खे बाहि लॻी त तूं वेही भॼी। अम्मा वीचारी वेही रही, पंहिंजो सिर सहाए अम्मा वेही रही। जे तूं असांजो हुजी हा न बाबा, त भॼी कोन वञी हा। बसि हाणे असां तुंहिंजा ॿचा न आहियूं, न तूं असांजो पीउ आहे। उहो ॿचा हिनखे ठोंगा पिया हणनि। हिननि जो जहिड़ो हलियो पिए त एतिरे में मादी जेका आई, उहा बि चोगो हथु करे आई। उन जो ॾिठो आख़िर में पंहिंजे मुड़ुस खे, त हिन खे चईं त जेॾीमहिल असां तकलीफ़ में हुआसीं त तूं भॼी वई। हाणे कहिड़े मुंहं सां आयो आहे? छाजे लाइ आयो? जंहिं रस्ते सां आयो आहे, पंहिंजो रस्तो वठी वञो। अॼु खां पोइ मूंसां या मुंहिंजे ॿचनि सां तुंहिंजो को वास्तो न आहे।
हो चए त बचा मुंहिंजा, छो मां पीउ आहियां, मुंहिंजा बचा आहिनि। हीअ चए त न तुंहिंजा बचा छाजा आहिनि, महल में तूं छॾे वे, हाणे तुंहिंजा बचा छाजा आहिनि, ठही ठुकीअ ते जी मालिक थियूं, तुंहिंजा बचा न आहिनि। हो चए मुंहिंजा बचा, हो चए मुंहिंजा बचा। नेठि हिननि चयो त ठीकु आहे। नर चयसि त ठीकु आहे, जे तूं नथी चईं, नथी मञी, आहियां मां हिननि जो पीउ, तूं हाणे नथी मञी त हलूं था बादशाह वटि फ़ैसिले लाइ। हिन चयो हा जिथे हल, मां हली थी ॻाल्हि कयां, जेको बि इंसाफ़ वारो हूंदो त मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो ॾींदो, हल मां छो लहरायां। बादशाह वटि आया, बादशाह वटि आया ॿई, जे असांजो फ़ैसिलो कर त बचा पीउ जा आहिनि या माउ जा। फ़ैसिलो कर त बचा पीउ जा थींदा या माउ जा। बादशाह चयो त बचा थींदा पीउ जा, माउ जो छा वञे। उन ते माउ चयो त बादशाह सलामत, अन्याय छो थो करीं, नाइंसाफ़ी एॾो ज़ुल्म छो थो करीं। बचा जॾहिं बाहि में पई सड़िया त हे पीउ भॼी वियो, माउ वेही रहियसि, हाणे वरी वॾो वारस ही थो थिए। बादशाह चयो माई तूं छा बि चए, मुंहिंजो फ़ैसिलो इहो आहे त बचा थींदा पीउ जा। हाणे बादशाही फ़ैसिलो जो थियो, हिन बि उहो फ़ैसिलो मञियो हो, फ़ैसिले ते आई हुई। सो हाणे बादशाही फ़ैसिलो जो थियो त वीचारी चुपड़ी करे वेही रही। बादशाही फ़ैसिले मूजिबि बचा पीउ जे हवाले थिया। हीअ वीचारी ॿियो को चारो न ॾिठईं, रोंदी रोंदी उतां भड़को ॾेई उॾामी वेई हली। पोइ जेको बड़ जो वणु जिथे आखेड़ो हुयो, जंहिंमें हिन जा बचा ऐं हिन जो मुड़ुसु रहंदा हुआ, हाणे फ़ैसिलो जो थी वियो। हाणे उन वण जे साम्हूं ॿियो हिकिड़ो वणु हुयो, हीअ उते वेही पंहिंजे उन आखेड़े खे पई ॾिसंदी। बुख उञ हिन जी ख़तमु थी वई, पई रोंदी। आख़िर रोंदे रोंदे हीअ वीचारी उते मरी वई, जेका माउ हुई उहा उते मरी वई। हाणे हीअ जेका कहाणी आहे, हीअ कहाणी आहे असुल हिंदुनि जी। हीअ कहाणी हिंदुनि जी आहे। हिंदुनि में तसवर थींदो आहे त मरण खां पोइ ॿियो जनमु, मरण खां पोइ ॿियो जनमु। सो उन मूजिबि चवनि था त उहा जेका मादी माउ हुई जेका मरी वई, उहा हिकिड़ो वाणियो सेठ हुयो, उन जे घर अची उन जनमु वरितो, उते अची हिन जनमु वरितो। हिन जो नालो रखियुनि उते कसोंबा, कसोंबा हिन जो नालो रखियुनि कसोंबा। साईं अॼु नंढी सुभाणे वॾी, आख़िर अची जवान थी। उहो जेको सेठ हुयो हिन जो पीउ, उन सेठ जी ॿहिराड़ीअ में ओधर रहियल हुई, ॻोठनि में हिन जी ओधर रहियल हुई, माण्हुनि जे हिन जा पैसा रहियल। उन्हनि जे ओगाड़ीअ जो ख़्यालु करे हिन हिकिड़ो भलो घोड़ो घुरायो, हिन हिकिड़ो भलो घोड़ो घुरायो। ॿाहिरि मुल्क मां हिन हिकिड़ो भलो घोड़ो घुरायो, शौक़ वारो घोड़ो हिन घुरायो। घोड़ो जो हिन वटि आयो त जेको ॾिसे त घोड़े जी तारीफ़ करे, एॾो घोड़ो सुहिणो हुजे। उतां जो जेको बादशाह हो, उन बादशाह खे जो घोड़े जी ख़बर पई त फिलाणे वाणीअ सेठ हिकिड़ो घोड़ो घुरायो आहे, पर बादशाही शौक़ जो घोड़ो आहे, इन वटि नथो ठहे, ठहे बादशाह वटि भलो घोड़ो आहे। त बादशाह चए त भला ठीकु आहे, हाणे मूं वटि घोड़ी बीठी आहे भली, मूं वटि घोड़ी बीठी आहे भली, हिन पर मूं वटि भलो घोड़ो अहिड़ो कोन्हे को। हाणे जो चवनि था त हिन भलो घोड़ो घुरायो आहे, सो छो न घोड़ी मां इन सां मेड़ायां त फर सुठो थिए। घोड़ो ॾींदो कोन, हुन शौक़ जो घोड़ो घुरायो आहे, भला घोड़ी थो इन सां मेड़ायां, पोइ फर सुठो थींदो। इहो सोचे बादशाह सेठ ॾे नियापो मोकिलियो। बादशाह सेठ ॾे नियापो मोकिलियो त पंहिंजो घोड़ो मूंखे ॾे त मां पंहिंजी घोड़ी मेड़ायां। इहा ख़बर छोकिरीअ खे बि पई, कसोंबा खे, उन सेठ जी धीअ, त बादशाह घोड़ो घुरियो आहे मुंहिंजे पीउ खां। हिन पीउ खे चयो त बाबा बादशाह घोड़ो घुरियो आहे तव्हां खां, हाणे बादशाह खे तव्हां घोड़ो भले ॾियो, पर बादशाह सां हिकिड़ो तव्हां शर्त रखो, अंजाम वठोसि त जॾहिं फर जेको ॼमे उहो 6 महीननि जो थिए त बादशाह उहो फर असांखे ज़रूरु ॾेखारे, बसि इहो शर्त रखोसि। हिन घोड़ो बि काए वियो, बादशाह खे चई बादशाह सलामत घोड़ो ॼांव थो, पर मुंहिंजो हिकिड़ो अथव त जॾहिं फर थिए 6 महीननि जो त फर असांखे ज़रूरु ॾेखारिजो। ठीकु आहे, बादशाह चए ठीकु आहे, इन में छा आहे। बादशाह हिन सां वाइदो कयो, घोड़ो आयो, घोड़ी मेड़ाई। ॾींहं पुने घोड़ीअ हिकिड़ो वछेरो ॼणियो,
महीनो 2 महीना 6 महीना थिया। हाणे बादशाह हिन सां वाइदो कयो त 6 महीननि जो फरड़ो थींदो त मां तोखे ॾेखारियुमि। बादशाह खां ॻाल्हि विसरी वई। 7 महीनो गुज़रियो, 8 महीना थी विया। हिते छोकिरीअ पीउ खे ॻाल्हि जी यादगिरी ॾियारी त बाबा घोड़ो जो असां ॾिनो होसीं बादशाह खे, बादशाह सां असां वाइदो करायोसीं, बादशाह वाइदो बि कयो, पोइ बादशाह उन वाइदे मूजिबि फर त असां ॾे कोन मोकिलियो आहे ॾेखारण जे लाइ। सेठ खे यादि अची वियो, बादशाह ॾे नियापो कयो त बादशाह सलाम तव्हां मूंखे चयो त 6 महीने फर तोखे ॾेखारींदुमि, सो 6 खे 8 महीना थी विया आहिनि। नियापो जो मिलियो त बादशाह खे बि यादगिरो अची वियो त हा बराबरि यार मां हिन सां वाइदो कयो। बादशाह पंहिंजे माण्हुनि खे चयो, नौकरनि खे चई त घोड़ी वछेरे समेत, नंढो आहे फर, सो इन वछेरे समेत वठी वञो, सेठ खे फर ॾेखारे वरी पोइ वापसि खाइजो। बादशाह जा नौकर घोड़ी काहे वछेरे समेत सेठ वटि आया। सेठ घर काहे, छोकिरी चयोसि त घर काहे अॼु। सेठ घर काहे आयो, छोकिरी खे चई त घोड़ी आई आहे, हेर आहे हिन जो फर। जीअं छोकिरी जो ॾिठो फर जो ॾिठईं त छोकिरी पंहिंजे माण्हुनि खे चयो, हे बि सेठो हिन वटि बि नौकर चाकर आहे, छोकिरीअ पंहिंजे माण्हुनि खे चयो त हे जेको वछेरो आहे न, इहो वछेरो ॿधी छॾियो, रसो विझी हिनखे ॿधी छॾियो। उन्हनि खे जो चई त उन्हनि वछेरो खणी ॿधो। वछेरो ॿधी हिन बादशाह जे नौकरनि खे चयो त वछेरो असांजो आहे, छो जो इहो फ़ैसिलो पाण बादशाह जो थियलु आहे, बाक़ी घोड़ी तव्हांजी आहे, सो घोड़ी काहे वञो, वञी भले तव्हां बादशाह खे ॿुधायो। नौकरनि चयो भला हे छा, बादशाह सां था हे कनि त ठीकु आहे। नौकर घोड़ी काहे आया बादशाह वटि, बादशाह सां जी ॻाल्हि कनि त बादशाह सलाम तव्हांजे चवण मूजिबि घोड़ी बि काहे वियासीं, वछेरो बि काहे वियासीं, पर सेठ जी जेका धीअ हुई उन वछेरो ॾिसी हुते ॿधी छॾियो, चई भाउ वछेरो असांजो आहे, छो जो इहो फ़ैसिलो बादशाह जो थियलु आहे, बाक़ी घोड़ी तव्हांजी आहे, पंहिंजी घोड़ी काहे वञो। सो साईं हाणे औरत ज़ात सां उन सां कहिड़ो विढ़ूं, आया आहियूं तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाए। नौकरनि जो बादशाह सां इहा ॻाल्हि कई त बादशाह खे पंहिंजो अॻियो फ़ैसिलो यादि अची वियो, जेको पखियुनि वारो फ़ैसिलो हिन कयो त ॿचा पीउ जाए, माना इहो वछेरो, छो वाणी वटि घोड़ो हुयो माना पीउ हुयो, माना इहो फर जेको आहे सो पीउ जो आहे। बादशाह जो पंहिंजो फ़ैसिलो थियलु, छोकिरी बि इहो चयो त बादशाह जो ई फ़ैसिलो थियलु आहे। बादशाह खे पंहिंजो फ़ैसिलो यादि अची वियो, बादशाह खणी माठ कई त बराबरि थियलु त इहा ॻाल्हि मुंहिंजी आहे, मुंहिंजो ई फ़ैसिलो थियलु आहे त भाउ फर ॿचा जेके आहिनि से पीउ जा आहिनि। हाणे जेकॾहिं मां कुझु चवंदुसि त हर को चवंदो त भाउ बादशाह तुंहिंजो ई त फ़ैसिलो थियलु आहे, करे साईं अटकल विया। बादशाह जो पुटु शहज़ादो, उन खे ख़बर पई त अटकल सां बाबे खां माना ॻाल्हियुनि में हाणे बाबो उन ॻाल्हियुनि में फासी पियो आहे जो एक्शन बि नथो खणे, पर अटकल सां घोड़े जो फर जेको आहे, घोड़ीअ जो फर हिकु फॿाए विया, पर इहा कई सॼी इन छोकिरी आहे। उन दिलि में ख़्यालु कयो त छो न मां इन छोकिरीअ सां शादी कयां, पोइ तलाक ॾेई इन खां इहो पलांद वठां, शादी बि कयांसि, शादी करे ॾियांसि तलाक, इहो पलांद हिन खां मां वठां। बादशाह जो अकेलो पुटु हो, दादलो पुटु हो, बादशाह बि हिनखे घणो भाईंदो हो, जीअं चवंदो हो तीअं बादशाह कंदो हो। इहो सोचे शहज़ादे छा कयो, भाउ ऊंधी वंधी करे वेही रहियो, न खाइणु न पीअणु न ॿाहिरि निकिरणु न हार सिंगार न खिल ख़ुशी। नेठि बादशाह खे ख़बर पई, बादशाह आयो पुट खे अची भाकुर विधाईं, अबा ॾे ख़बर छा थियो आहे तोखे, छा खपई, जेको चयो हुकुम कर, जेको चयो आणिजे हुकुम कर। शहज़ादे चयो त बाबा मूंखे हिन सेठ जी जेका धीअ आहे न इहा मूंखे पहिरां, सेठ जी धीअ मूंखे पहिरां, मां पहिरां त उथंदुसि न त इहो हिते पियो हूंदो। बादशाह हिनखे चयो त अबा ॻाल्हि ॿुध, मां बादशाह, तूं मुंहिंजो पुटु वलीअद, मूंखां पोइ बादशाही तोखे संभालणी आहे, तूं शहज़ादो आहे, ऐं वॾी ॻाल्हि हू असांजी रयत आहिनि, असांजो राज आहिनि, सो अबा इहा शादी ठहे थी। ऐं वॾी ॻाल्हि इहा थी त असां हू मुस्लमान, हू हिन हिंदू, सो असांखे छोकिरी बि कोन ॾींदा, मज़हब जो बि चकर थो थिए, उहो छोकिरी बि कोन ॾींदा, तुंहिंजूं मां अॻे ई 2 शादियूं करायूं आहिनि, वरी बि जेकॾहिं तोखे थिए थो त बादशाह कंदा आहिनि, चईं त मां कंहिं बि बादशाह वटां जी धीउ तोखे जेका चईं त मां तोखे उन सां पहिरां, इन ॻाल्हि तां लाई वञ। शहज़ादी ज़िद कयो त न बाबा मूंखे पहिरां ई त इहा सेठ जी धीउ पहिरां, न त तूं ॼाण तुंहिंजी बादशाही, बसि पोइ मां न त हितां बसि वञे थो झंग मोके,
बादशाह ॾिठो त हाणे शहज़ादो ज़िद तां लही नथो, शहज़ादो ज़िद तां लही नथो, हाणे दाब दड़को बि न पियो ॾेई सघेसि, दादलो पुटु हुयुसि। हिनखे दम दिलासो ॾिनई त ठीकु आहे, तूं परेशान न थी, मां सोचां थो। आयो, अची पंहिंजे वज़ीर खे घुराई, वज़ीर सां सलाह कई त यार हाणे हे कमु हीअं थी वियो, हाणे कीअं कई। हिननि पाण में सलाह करे वरी हिकिड़ो ॿियो माण्हू उन सेठ ॾे संग जे लाइ मोकिलियो, संग जे लाइ, त भाउ तूं वञी इन सां संग जी घुर कर। उहो वीचारो माण्हू आयो सेठ वटि, अची सेठ सां ॻाल्हि कई त भाउ बादशाह पंहिंजे पुट लाइ तुंहिंजी धीउ जे संग जी घुर कई आहे। हिन चयो त दा इहो कीअं थो थी सघे, बादशाह हुआ मुस्लमान, असां हिंदू, माना मज़हब ई मट थी वियो। वरी जेकॾहिं उन ॻाल्हि खे बि न ॾिसूं त हू बादशाह, असां हुनजो राज, इहो संग ठहंदो। मूंखे त पंहिंजी बिरादरी वारा ई कढी छॾींदा, भत भाई बि हुयमि। बाक़ी ॿियो जेको बादशाह हुकुम करे मां मञण लाइ तयारु आहियां। बाक़ी यार छोकिरीअ जो संग इहो अणछणी आहे, मां कीअं ॾियां। हिकु त मज़हब, ॿियो मूंखे पंहिंजे भाई वारा ई कढी छॾींदा। उहो विच वारो माण्हू मोटी आयो, अची वज़ीर खे ॻाल्हि कई। वज़ीर ॿुधायो बादशाह खे त साईं उहो मञे कोन थो सेठ। बादशाह वज़ीर खे चए त हाणे तूं वञ। वज़ीर वियो, वज़ीर वरी वञी घुर कई। वज़ीर खे बि सेठ साॻियो जवाबु ॾिनो, सेठ साॻियो जवाबु ॾिनो। वज़ीर हिनखे चयो त ॻाल्हि ॿुध, तकिड़ो न थी, सोच। बादशाह खे थी हिकिड़ो पुटु, दादलो। वॾी ॻाल्हि त शहज़ादे कयो आहे ज़िद। तूं छा थो सम्झी, बादशाह ॿिए हंधा नथो हुनखे पहिराए सघे, पर शहज़ादे कयो आहे ज़िद। सो हाणे जे ख़ुशीअ सां संग ॾींदे त भलो अथई, इज़त बि निमिंदई, न त शहज़ादे जी ज़िद जे अॻियां बादशाह ज़ोरी बि तोखां संग वठंदी, ऐं जॾहिं बादशाह ज़ोरी संग वठी पुॼी कोन सघंदे, बदनामी तंहिंखां सवा थींदी। सेठ खे ॻाल्हि दिलि सां लॻी, सेठ मुंझी पियो। नेठी इहा ख़बर वञी हुन कसुंबा खे बि पई, सेठ जी धीअ खे बि ख़बर पई त बादशाह पंहिंजे पुट जे लाइ मुंहिंजे संग जी पियो थो घुर करे, बाबे खे पियो थो मजबूर करे। ऐं इहा बि हिनखे ख़बर पइजी वई पंहिंजे संगतियुनि साहेलियुनि मां त शहज़ादे उहो ज़िद छो कयो आहे। शहज़ादे जी असुल में मूं ते कावड़ आहे, सो उहा पंहिंजे कावड़ पलण जे लाइ शहज़ादो मूंसां शादी करणु थो चाहे। पर हाणे पीउ जो अची फाथुसि, पीउ वीचारो जो मजबूर लॻो पियो हुजे, सो हिन पंहिंजे पीउ खे चवराए मोकिलियो त बाबा तूं ॻणती न कर, बाबा तूं परेशान न थी, बसि जे बादशाह चवई थो तूं माठड़ी करे संग ॾे, तूं बाबा परेशान न थी। सेठ धीउ जी ॻाल्हि ॿुधी वज़ीर खे चयो त साईं ठीकु आहे, मां राज़ी आहियां, मां बादशाह खे संग ॾियां थो। साईं ॾींहं मुक़ररु थिया, रस्मूं थियूं। हर हंधि भई ॻाल्हि हले त बाबाणीअ जे घर मां बादशाह जे पुट जो त विहांउ थिए। जेतिरा वात ओतिरियूं ॻाल्हियूं, को कीअं चवे, को कीअं। शहज़ादे खे त ॿराणियूं त अॻई बि हुयूं, शहज़ादी जॻह में शादी थियल हुई, 2 शादियूं शहज़ादे जूं अॻियूं हुयूं। उन्हनि खे बि शहज़ादे चयो, उन्हनि चयसि ॿुधूं था त तूं शादी थो करीं। शहज़ादे चवनि त मां सेठ जी धीउ सां शादी कयां थो, पर रुॻो इन जे करे थो कयां जो मां असांजे घोड़ी जो वछेरो जेको आहे उहो हुन पाण वटि रखियो हो, मां उहो पलांद करण लाइ हिन सां शादी थो कयां। वाइदो आहे मां हफ़्ते में इनखे तलाक ॾींदुसि, तव्हां परेशान न थियो। जीअं जीअं शादी जा ॾींहं पिया वेझा अचनि, ॿिन्ही पासे ज़ोर शोर सां तयारियूं पई थियनि। आख़िर नेठि मुक़ररु ॾींहं ते ॼञ तयारु थी रवानी थी। कुंवारे तन सां ॼञ जो आधार भाउ कयो, शादी ख़ैर सां पूरी थी। शहज़ादो कुंवार वठी घर आयो। कुंवार वठी घर आयो, हाणे हुननि खे चयईं त 7 ॾींहं मां हिनखे तलाक ॾींदुसि। 7 ॾींहं छा, 7 हफ़्ता गुज़री विया। 7 ॾींहंनि जी जाइ ते 7 हफ़्ता गुज़री विया, पर शहज़ादो हुजे जो नई कुंवार जे महल मां निकिरे ई न, कंहिं न सऊं मुंहुं करे निहारे बि न। हिते हिन जूं जेके अॻियूं बज़ालूं हुयूं उहे हिननि सोचियो पाण में चइनि त भणा शहज़ादे जो चयो त मां हफ़्ते खां पोइ हिनखे तलाक ॾींदुसि। हफ़्तो हफ़्ते जे माॻ हे हफ़्तनि जा हफ़्ता थी विया आहिनि, असां शहज़ादे जे मुंहं लाइ पंहिंजूं सिकूं। शहज़ादे ॾे हिननि नियापो कयो त उहे शहज़ादा ई कहिड़ा जेके पंहिंजा वचन विसारे छॾनि। का हिकु अधु नज़र त हेॾा असां ॾांहुं बि केॾी महिल कंदा कयो।
तो त वाइदो कयो हो। शहज़ादे खे जो इहो न्यापो मिलियो, शहज़ादे खे पंहिंजो कौल यादि अची, शहज़ादे खे पंहिंजो कौल यादि अची। इते उहा अंदरां में जेका मर्दानी गैरत हुई उहा हिन जी जागी पई। हिन कसुंबा खे चयो त मां तोखे तलाक ॾींदुसि। हिन खिली चयसि त मूं में कहिड़ी उणाई आहे जो मूं तोखे तलाक थो ॾीं? चई न मां तोखे तलाक ॾींदुसि। चई न मूंखे ॿुधाए न मूं में कहिड़ी कमी कोताही आहे जंहिंजे करे तूं मूंखे तलाक थो ॾीं? भला मूंखे तलाक ॾेई तूं अनबोल राणी पाइण वेंझ, मां घटि आहियां, तूं छा मूंखे छॾे अनबोल राणी पाइण वेंझ? अहिड़ो बहादुर हुजी हा न त पहिरियों वञी उहा पाइणजी आहे। शहज़ादे खे लॻी कावड़। हिन खे चई तूं बि हिते मां बि हिते, अनबोल राणी ज़रूरु पाइणुसि, तोखे तलाक ॾींदुसि पर हाणे अनबोल राणी पाइणुसि। कसुंबा चयसि ठीकु आहे, पहिरीं तूं अनबोल राणी पाइणजी आहे, पोइ अची तूं मूंखे तलाक बि ॾे। ठीकु आहे, सही। शहज़ादे पंहिंजा नौकर चाकर जेके संगती हुयसि उहे हिन तयारु कराया, घोड़नि ते चढ़ी अनबोल राणी पाइणजण लाइ उतां रवाना थिया। हलो हलां हलो हलां, हिकिड़ी विलायत छॾे ॿी विलायत, जितां 10 पंध पुछंदा पिया वञनि, मंज़िलूं मारींदा, आख़िर अची हे अनबोल राणी जे मुल्क में पहुता। उन मुल्क में पहुता, नेठि अची उन शहर में पहुता जिते अनबोल राणी रहंदी। इते आया, हिननि जी पुछा कई, ख़बर पयनि त अनबोल राणी जो शर्त आहे त जेको माण्हू सां शादी करणु चाहे सो पहिरियों त नंगारे ते डंको हणे, मां घुराईंदसि उनखे अंदरि, सॼी राति मां पाण वटि वेहारींदीमांसि, मुंहिंजे साम्हूं वेहंदो उहो माण्हू। उन विच में मां असुलु कोन ॻाल्हाईंदसि, पुछंदसि ई न, मां जे ॻाल्हाए वियसि त मां हुनखे मुबाह आहियां, जे न ॻाल्हायमि त सुबुह जो उहो माण्हू मुंहिंजो ग़ुलाम थी रहंदो, उनजी माल मिल्कियत बि मुंहिंजी थींदी, मां उनखे पंहिंजे मर्ज़ी मूजिबि विकिणी बि छॾींदसि, नौकर बि करे सघांसि थी, मतिलबु उहो मुंहिंजो ग़ुलाम थींदो। इहो शर्त जंहिंखे क़बूल हुजे सो अची नगारे ते डंको हणे। शहज़ादो बि पुछा ॻाछा कई त भा शर्त इहो आहे। नेठि ख़बरचार वठी शहज़ादो हिकिड़े ॾींहुं वञी नगारे ते बीठो, खणंदे डंको ज़ोर सां, हिकिड़ो ॿियो टियों, हिन खणी नगारो वॼाई। नगारे जो आवाज़ु ॿुधी अनबोल राणी बानीअ खे मोकिलियो, उहा हिनखे अंदरि वठी वई त बाबा तूं आयो आहियां, शादीअ जो ख़्वाहिशमंद आहे त अचु। हिनखे वठी आई अंदरि बानी, अनबोल राणी वेठी हुजे, अची उनजे साम्हूं हिनखे वेहारे। हाणे शर्त इहो हुयो त शहज़ादो भले ॻाल्हाए, जेको वणेसि ॻाल्हाए, शहज़ादी हिकिड़ो लफ़्ज़ न कुछंदी, जे कुछी वई त शहज़ादे जे हवाले, ऐं जेकॾहिं न ॻाल्हाई सुबुह ताईं त शहज़ादो हुनजो ग़ुलाम। आयो शहज़ादो पाण खे सम्झे पियो, अकुल वारो इल्म वारो पियो सम्झे। हिनखे जेको ॻाल्हाइणो हुयो, जेके मुरलियूं वॼाइणियूं हुयूं, वॼाए दंग कई, किसा कहाणियूं, के वाइज़ नसीहतूं, पर राणीअ खे जो न ॻाल्हाइणो हो सो ईअं सम्झ ॼण चप सिबियल हुजनि, चप सिबी वेही रही, ॻाल्हाए हिकु थी पियो, पर मज़ा अला जो हूअ कुझु। तव्हांजो राति गुज़री अची सुबुह थियो, हाणे अंजाम मूजिबि राणी जो ही ग़ुलाम थी वियो। राणी जो ही ग़ुलाम थी वियो त राणी बानो, राणी हिनखे 5 कोॾियुनि में हिकिड़े चाकीअ वटि विकिणियो। चाकी हो उन वटि हिनखे हिनजो मुल्ह कई 5 कोॾियूं, उन में हिन चाकीअ जे हवाले कयो, खपाए छॾी। चाकीअ खे हो घाणो, चाकी हिनखे वठी खणी घाणे ते बीहारे। उते वीचारो सॼो ॾींहुं ढगो थियो पियो, घाणो गेलींदो। हाणे थी उते क़ाबू। हाणे हेॾां शहज़ादो जीअं घरां निकितो, हिनजे पीउ खे बि ख़बर कान हुई त केॾांहुं वियो। बादशाह जे लेखे त जीअं शहज़ादो शिकार बिकार ते वेंदो आहे, ईअं को शिकार ते वियो आहे, को परे निकिरी वियो आहे, मोटी ईंदो आहे, 2-3 ॾींहं लॻंदा बि अथसि। इते 2-3 महीना जो गुज़रिया, शहज़ादो न मोटियो त बादशाह पुछा कराई। हर को चएसि असांखे ख़बर कान्हे। आख़िर हिन शहज़ादे जूं जेके बराणियूं अॻियूं उतां हिन पुछा कराई, उन्हनि खे बि ख़बर कान आई। उन्हनि बि चयो त असांखे ख़बर न आहे, असां बि ॾिठो ई कोन्हे। नेठि बादशाह शहज़ादे जी जेका नंढी राणी हुई
सेठ वारी धीअ। बादशाह उन वटि पाण आहे, उन सां जी ॻाल्हि कई, उन खां जी पुछी, उन हिन सां सॼी ॻाल्हि कई त मूंसां ख़ुशि हुयो, अलाही ओचितो छा थियुसि, मूंखे चई मां तलाक थो तोखे ॾियां। जंहिं ते मां इहो गुफ़्तो चयोमांसि उन ते कावड़ लॻसि ऐं चई त मां वञा थो अनमोल राणी सां पहिणजण। सो बादशाह सलामत, तव्हांजो शहज़ादो वियो अथव अनमोल राणी पहिणजण। बादशाह खे बि अनमोल राणी जे शर्तनि जी ख़बर हुई, सो पक हिनखे थी त शहज़ादो इहो शर्त पूरा करे न सघियो हूंदो, ज़रूरु कंहिं न कंहिं तकलीफ़ में आयो हूंदो, तंहिंजे करे मोटी न सघियो। बादशाह ॾाढो परेशान थियो, अकेलो पुटु। बादशाह पंहिंजा माण्हू नौकर चाकर अमीर वज़ीर वञो चइनी पासनि वञो शहज़ादे खे ॻोल्हे अचो। बादशाह जा माण्हू चइनी कुंडनि पकड़िजी विया, केतिरा ॾींहं गुज़रिया पर इन्हनि मां को मोटियो ई कोन। बादशाह परेशान हुजे, बादशाह खे जो परेशान हुजे त हिन कसोंबा बादशाह खे चयो त बादशाह सलामत, शहज़ादे जी त अञा ताईं का ख़बर कान पई आहे, जेके माण्हू विया आहिनि उहे बि कोन मोटिया आहिनि। मां सम्झां थी शहज़ादो कंहिं तकलीफ़ में आहे। बादशाह सलामत, हाणे मूंखे तव्हां नौकर चाकर ॾियो त मां थी वञा शहज़ादे खे हथु करे छॾ। बादशाह पुट जे लाइ अॻई तांग लॻी पई हुयसि पुट जे लाइ, सो हाणे हिन जो चयसि। बादशाह हिनखे इजाज़त ॾिनी, नौकर चाकर माल असबाब हिनखे ॾिनई, हे रवाना थिया। कसोंबा छा कयो जो मर्दाणो वेस कई, नौकरनि सां गॾु घोड़नि ते चढ़ी थी रवानी। हलंदा 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 नेठि अची अनमोल राणी जे शहर में पहुता। शहर में पहुता, हिननि सामान सड़ो लाथो। हिननि चयो त हाणे 2-3 ॾींहं शहर जो वासो आहे, लहूं ख़बरचार वठूं त इन में को राज़ आहे छा आहे। उन शहर में हिकिड़ो मंदरु हो, हे सभु वञी उन मंदर ते मंदर में वेठा। नौकर चाकर जेके हुयसि उन्हनि खे बि उन्हनि समेत हे अची उते मंदर में आया। उन मंदर में हिकिड़ो जोगी रहंदो हो, 6 महीना सुम्हंदो, 6 महीना जाॻंदो। हे जॾहिं उते पहुता ॾिसनि त जोगी निंड में पियो आहे। जोगी निंड में पियो। कसोंबा छा कयो, हाणे उहा मर्दाणे वेस में ई हिन वञी छा कयो, उते दूही दुखाई, ॾिठई त बाहि विसायल हुई, हिन दूही दुखाई। अलाह जी कुदरत, हुन जा बि 6 महीना खे पूरा थियण वारा। अञा ॾींहं मस गुज़रियो त ईअं सम्झो हुन जा 6 महीना पूरा थिया ऐं जोगी जाॻियो। जोगी जो जाॻियो ॾिसे त दूही अॻे तयारु आहे, बाहि भरे थी। साम्हूं हिकिड़ो जवान, सुहिणो जवान बीठो आहे। जोगीअ जी जो हिन ते नज़र पई, कसोंबा हथ ॿधी हिनखे झुकीअ सलाम कयो। जोगीअ छा कयो जो उन दूहे मां खाक खणी पंहिंजे बुत खे मले, सॼे बुत खे मले बभूत थी ऐं कंधु हेठि करे वेही रहियो। कंधु हेठि करे वेही रहियो। कसोंबा हिनखे ॾिसे पई। देर खां पोइ कंधु मथे करे हिनखे चई त बचा, जेको घुरणो अथई सो घुर, जेको घुरणो अथई सो घुर, तो मुंहिंजी सेवा कई आहे, जेको घुरणो अथई त घुर। कसोंबा चयसि त मां हितां जो न आहियां, मां आयो आहियां अनमोल राणी जी ॻाल्हि ॿुधी। अनमोल राणी सां मूंखे शादी करणी आहे, महिरबानी करे तूं मुंहिंजी मदद कर, जीअं मुंहिंजो पंधु सजाए थी। जोगी हिनखे दुआ कई ऐं दूहे मां वरी थोरी खाक खई, खाक खणी हिनखे ॾिनई। हिनखे चई त हाणे हीअ खाक अथई, हीअ खाक पाण सां काबू ॿधी छॾ, कंहिं हिगड़ीअ में, कंहिं पोतीअ में, कंहिं अहिड़ी शइ में, हे काबू ॿधी छॾ। राणी जे शर्तनि जी त तोखे ख़बर आहे। हिन चयो हा। चई राणी तोखे जॾहिं अंदरि घुराए, तूं ॻाल्हाए कक थी, राणी तोसां न ॻाल्हाए। छा कजां जो राणीअ जी खाॿे हथ जी चीच झले, उन ते हीअ खाक मलजा। अनमोल राणी अबा पंहिंजी बालकी आहे, उमेद त तुंहिंजे मन जी मुराद पूरी थी। कसोंबा उहा हिन खां खाक वठी काबू कई, जोगी खां दुआ वठी मोकिलाए ॿाहिरि निकिती।
ॿाहिरि निकिती, नौकर चाकर जेके हुया उन्हनि खे चई त बसि हाणे जेका मुसाफ़िर खानो जिथे आहे तव्हां हलो उते, ऐं मां हाणे जंहिं कम सां आई आहियां मां हाणे वञा थी अनमोल राणी जी। हिन तीअं नगारो नग ते डोंको हुयो, नगारे ते डोंको हुयो, हिकिड़ो डोंको ॿियो डोंको, नगारे जो आवाज़ु ॿुधी अनमोल राणी हिनखे अंदरि घुराई। अंदरि घुराई, अनमोल राणी वेठी हुजे, हे बची उते वेठी, मर्दाणो वेस पातल हुजे। हाणे जेको शर्त हुयो त अनमोल राणी खे ॻाल्हाइणो आहे, सो उन लाइ कसोनबा केतिरियूं हेठि मथे ओभारियूं लहवारियूं पे ॻाल्हियूं कयूं, पर अनमोल राणी अहिड़ो कुझु जहिड़ी भित। हिन पंहिंजे पर में वॾा वस कया, पर हुन न ॻाल्हाए, हुन न ॻाल्हाए। नेठि जेॾी महिल वॾो असुरु थियो, कसोनबा छा कयो जो उहा जेका खाक हुयसि ॿधल, उहा गंढ खोले खाक हथ में खईं, राणीअ जी खाॿे हथ जी चीच पकड़ी ऐं उहा खाक उन ते ईअं मटियईं। खाक मटे ऐं थधो साह भरे चई, अनमोल राणी हाय हाय। हिन जे चवण जी देरि ई अनमोल राणी खां बि झलियो न थियो, चई जीरे कसोंबा राय। कसोंबा त कसोंबा, पर जंहिं ॻाल्हि ॿुधी हैरान थी वियो, तॾहिं हिन ॻाल्हायो कीअं? हिन जो त ईअं सम्झ ॼण इन में हिकिड़ो कसम खयलो, हिन ॻाल्हायो कीअं? चौधारी वाधायूं वरी वयूं, सॼे शहर में ख़बर पइजी वई त भा अॼु हिकिड़ो माण्हू आयो आहे जंहिं इन जो अनमोल राणी जो शर्त पूरो कयो ऐं अनमोल राणी खे ॻाल्हाए थी। माण्हुनि रोड़ी वञी उहा ख़बर अनमोल राणी जो जेको पीउ हुयो बादशाह हुतां जो, उन बादशाह खे ॿुधाइनि त बादशाह तोखे बि मुबारक हुजे, तूं बि यको इन इंतज़ार में त कॾहिं थी धीउ जी शादी थिए, धीउ जे ज़िद जे अॻियां तूं बि मजबूर आहीं, अॼु तोखे बि मुबारक हुजे, तुंहिंजी धीउ ईअं सम्झो पंहिंजे लाइ वर चूंडियो थी। सो बादशाह बि ॾाढो ख़ुशि थियो, सॼे शहर में जशन जूं तयारियूं थी वयूं। कसोंबा आई बादशाह वटि, बादशाह सां मिली, मर्दाणो वेस हुयुसि, बादशाह सां मिली, बादशाह बि हिनखे सुहिणो सेबितो ॾिसी बादशाह बि ख़ुशि थियो त मुंहिंजे धीउ जो वर सुहिणो आहे। शादीअ जूं तयारियूं थी वयूं, नेठि तारीख़ जेका मुक़ररु कयनि उन ते इन्हनि ॿिन्ही जी शादी। हाणे अनमोल राणी जी शादी साईं जंहिं ॾींहुं थी, ईअं भत जी हूंग लॻी पई हुजे, अमीर उमरा ग़रीब गुरबा सभु को खाई पियो ख़ुशि थिए, जेको आयोसीं अचे पियो सो खाए पियो, एतिरे क़दुरु जो भत जूं ॻंढियूं ॿधी बि खई पियो विया। सॼो शहर पियो भत खाए। हे चाकी जेको हुयो, जंहिं चाकी वटि हिन जो मुड़ुसु घाणे में ॿधल हो, उन चाकीअ खे बि ख़बर पई त अनमोल राणी जी शादी थी आहे। उन ख़ुशीअ में बादशाह वॾो ई दावत कई आहे, हर को ग़रीब गुरबो पियो थो खाए बि खणे बि। सो चाकी पंहिंजे नौकर हिन शहज़ादो जेको घाणे में हुयुसि उन खे चई त यार ॿुधूं था त अनमोल राणी जी शादी थी वई आहे, वॾी दावत पई थी हले, हर को पियो थो खाए, सो हाणे हीअं कर, मां कोन थो वञा, भला तूं वञु, शादी बि ॾिसी आहे, भत बि खाई अचु ऐं असांजे लाइ बि खणी अचु, छो जो माण्हू खाइनि बि था खणनि बि था, माण्हुनि खे ॾियनि था घर जे लाइ। सो तूं वञु, शादी बि ॾिसी आहे, भत बि खाई अचु, असांजे लाइ बि खणी अचु। हे वीचारो जेको ॾींहुं राति पियो घाणे में वहंदो हो, सो इहा जो विथी मिलियसि, हे बि ॼण थोरो ख़ुशि थियो, पर पंहिंजा ॾींहं पिया यादि अचनि त ॾिस त मां बि इन सां शादी करण लाइ आयो हुउसि, न करे सघियुसि, अॼु हिते पियो थो लोड़ियां, अलाए कहिड़ो भाग वारो आहे जंहिंजो भाॻ खुलियो जेको अनमोल राणी सां शादी करे। सो हे बि वीचारो आयो भत खाइण। हाणे कसोंबा हिते आई हुई पंहिंजे मुड़ुस खे ॻोल्हण, अनमोल राणी त हासिलु करणी हुअसि, पर मुड़ुस खे बि ॻोल्हणो हुउसि। सो हिन जो भत जो इहो इन जेको प्रोग्राम कयो त ऐलान थी विया, माना ओ शहर त छा, पर भर पासे में ॿाहिराड़नि में जिथे किथे ऐलान थी विया त भा दावत आहे, आम दावत, हर को अची खाए। हिनखे इहा उमेदु हुई त ज़रूरु मुंहिंजो मुड़ुसु किथे हूंदो ऐं इन बहाने सां मूंखे मिलंदो।
सो उन जे करे हिन छा कयो जो हिन हुकुम कयो त जेको माण्हू भतु खाइण अचे खाए सभु को, पर जेको बि खाइण अचे पहिरियां उनखे मूं वटि हाज़ुरु कजो, पहिरियां उनखे मूं वटि हाज़ुरु कजो, पोइ उनखे मानी खाराईंदा। जे खणी वञे त बि ॾियोसि, न त पोइ उनखे मानी खाराईंदा छॾींदा वञे। सो जेको माण्हू अचे पियो, जेको माण्हू अचे पियो पहिरियों नौकर उनखे कसोंबा वटि वठी पिया वञनि। कसोंबा उन्हनि खे परे खां ई ॾिसी, परे खां ई ॾिसी ऐं इजाज़त पई ॾे त हा हिननि खे खाराए, हिनखे भतु खाराए ड्रव करायो ऐं रवानो कयुसि। आख़िर शहज़ादो बची पहुतो। हाणे ताईं शहज़ादो कोन हो, हाणे त ईअं सम्झ त घाणे में पियो वहे, फाटलड़ा कपिड़ा, हाल हीणा। उन नौकरनि वारे वेस में, चाकीअ जे नौकरनि वारे वेस में हे बि आयो भतु खाइण। हे जीअं भतु खाइण लाइ आयो त नौकर जेके हिन कम लाइ हुया उन नौकरनि खणी हिनखे पकड़ियो। हे वीचारो परेशान थी वियो। हिनखे चवनि भाउ तूं डिॼ न, तूं हेॾे आ। हिनखे वठी आया कसोंबा वटि। कसोंबा जीअं हिनखे ॾिठो त कसोंबा सुञाणे वई हिनखे, पर हिनखे त ख्वाबु ख़्याल ई कोन हो त का मुंहिंजी ज़ाल हिते हूंदी। हिनखे त ख्वाबु ख़्याल ई कोन हो। हे वीचारो पंहिंजी में परेशानी, उन ॾे मुंहुं खणी बि कोन पियो ॾिसे, हीअ सुञाणे वियसि। हिन नौकरनि खे चयो त हिकिड़े नौकर खे सॾु कई। उन नौकर खे चई त हाणे हीअं कयो, हीउ जेको हमराह आहे न, हीउ जेको माण्हू आयो आहे न, हिनखे मानी ॾियो, पर हिनखे चओ त कणो कणो करे खाए, हिकिड़ो हिकिड़ो कणो करे खाए। लागी थो न, हिकु हिकु कणो चांवरनि जो हिकु हिकु करे खाए। पोइ जॾहिं खाई बसि करे वरी हिनखे मूं वटि वठी अचो। हे वीचारो परेशान थी वियो त भणा हे छा, सॼी ख़ल्क पई थी खाए, खाइनि बि था, ढोइनि बि था, मां कहिड़ो ॾोह कयो, मूं लाइ हीअ मुसीबत अचो। जेका थिड़े सां काणे जे अख में, हे मुंहिंजे लाइ वरी अहिड़ो शर्त, भेण हाणे अलाए छा थींदो, अलाए वरी ॿी कहिड़ी मुसीबत अची अचे। सो हिन वीचारे खे जो चांवर ॾेई ऐं इहो हुकुम ॾिनो न, हिनखे डप खां मानी बि कान पई वणे त अलाए भेण मां कहिड़ो ॾोह कयो जो मुंहिंजे लाइ वरी इहो हुकुम जारी थियो आहे। हिनखे मानी बि कान पई वणे। असुल ॼण हियां भरिजी वियुसि। नौकर मथां बीठा हुजनि, उहे चवनि त ड्रव करे खा, असांखे शाही हुकुम आहे त तूं ड्रव कर। मानी वणेसि कान हुकुम त ड्रव कर, पर खाइणो कीअं थी, हिकिड़ो हिकिड़ो चांवर। हाणे साईं हिकिड़ो हिकिड़ो चांवर, हिकिड़ो हिकिड़ो चांवर, ईअं सम्झ वीचारे जी जड़ ई निकिरी वई। हिते अची राति थी। हाणे साईं हिकिड़े हिकिड़े चांवर मां किथां ड्रव थियसि, उहो चवनिसि त तोखे ड्रव बि करिणो आहे। राति थी वञी मस का ईअं इन जी निड़ी आली थी, हिकिड़ो हिकिड़ो चांवर हुजे, सो ईअं सम्झ मस वञी हिन जी का निड़ी आली थी। ग़रीब खे छिके वठी आया वरी कसोंबा राणी वटि। हाणे राति जो थी, कसोंबा राणी वटि वठी आया। हाणे बीहारियुसि, कसोंबा राणी हिन खां हाल अहिवाल पुछियो। हिनखे चई त डिॼ न, सची हक़ीक़त मूंखे करे ॿुधाए, केरु आहे, हिते कीअं आहे, सची ॻाल्हि करे ॿुधाए। हिन ॾकंदे ॾकंदे सॼी हक़ीक़त कसोंबा बाई खे ॿुधाई। चई ॿुधाईंसि त आयो हुउसि, मां बि किथे शहज़ादो हुउसि, माना उहो सॼो पंहिंजो ॿुधाईंसि। पोइ नेठि ते अनमोल राणी वटि आयुसि, न करे सघियुसि, 5 कोॾियुनि में मूंखे चाकी वटि खपाए अथई, जो सॼो ॾींहुं घाणे में पियो वंदो। अॼु आज़ादी मिली जो हर को खाइण पे आयो, सो मूंखे बि मालिक चयो त वञ पाण बि खाई आहे मुंहिंजे लाइ, ईअं सम्झो अॼु मुंहिंजे लाइ ॾियणो आज़ादी। हिन पंहिंजे वज़ीर खे घुरायो, कसोंबा राणी। हाणे त ईअं सम्झो तव्हांजो शहज़ादो थी वई। कसोंबा बादशाह जे वज़ीर खे घुराए चयो त हिन वीचारे जी क़ीमत केतिरी आहे, 5 कोॾियूं। हाणे हीअं कर, वञ घाणे वारे वटि वञ, 5 कोॾियुनि में हुन वरितो हिनखे। हाणे 5 जे बदिरां 5% ॾेई ऐं हिनखे आज़ादु कराया। कोॾी घटि थींदी आहे, टको वधीक थींदो आहे। हाणे 5 कोॾियुनि में हुन वरितो, 5% हुनखे ॾेई हिनखे आज़ादु कराया।
वज़ीर उन ॾिठो वञे, वज़ीर हुनखे घुरायो, वज़ीर घुराएसि, घाणाई अची पहुतो, चाकी अची पहुतो, हुकुम साईं। वज़ीर चयसि सवा तो वटि जेको नौकर आहे जेको घाणे में वांदो थी, असांजे बादशाह जो जेको न्याणो आहे उनखे तो वारो नौकर खपे। सो तो नौकर इहो वरितो हो 5 कोॾियुनि में, तो वरितो हो 5 कोॾियुनि में। असां तोखे हिन जा पूरा 5% था ॾियूं, वठि इहो नौकर असांखे ॾे। चाकी ॾिठो त 5 कोॾियुनि जा था 5% मिलनि। ऐं वॾी ॻाल्हि त हिन रोणी सूरत मां बि जिन थी छुटे, ॾींहं राति पियो थो रोए, ॾींहं राति पियो थो रोए। ऐं वॾी ॻाल्हि त इहो जे ॾींदो मां न ख़ुशीअ सां, त बादशाह जो न्याणो आहे उहो बि मूं मां सां राज़ी थींदो। ईअं सम्झो उन ते बि ॾियणु मुंहिंजो थोरो थी पवंदो। वज़ीर खे चयईं त साईं लहे त ही कूड़ी कोॾी बि कोन, पर तव्हां मूंखे 5 कोॾियुनि जा था 5% ॾियो। मां बि ईअं सम्झो ॼण हिन मां कक आहियां, 5% ॾियो, का हो हिन ढोर खे ताकाए, माना हो बि ॼण हिन मां बेज़ार हुयो। वज़ीर हिन खे टका ॾेई हिन जी जिन छॾाई, हिन खे आणे वरी कसोंबा वटि हाज़ुर कई। ऐं इहो बि ॿुधाईंसि चाकी हिन जे लाइ छा छा पियो चवे, चाकी हिन जे लाइ छा छा पियो चवे। राति जो अनमोल राणी, हाणे राति जो थी, पहिरीं राति हन शादीअ जी, राति जो थी त अनमोल राणी हाणे सुम्हनि पिया। त कसोंबा छा कयो, जो पंहिंजी बिस्तरे ते विच में तलवार रखी, विच में तलवार रखी ऐं ॿई सुम्ही पिया। राति गुज़री, सुबुह थी वियो। अहिड़ी रीति 2-4 रातियूं हिन जूं ईअं गुज़री। सुम्हंदा त विच ते तलवार रखंदा। नेठि अनमोल राणी हिन खां हिन जो सबबु पुछियो। पहिरियों त मां सम्झो त को सफ़र जा थक अथई या को कीअं अथई, पर हे छा, हेॾो कशाला करे सिर सहाए तूं आहीं, अची मूंसां शादी कई थी ऐं तलवार रखी थो विच ते सुम्ही, छा सबबु? कसोबा चए सबबु त को बि कोन्हे, पर मुंहिंजी बास बासियल आहे त 6 महीना औरत खे वेझो न वेंदुसि। सो उन मां 4 महीना मूंखे गुज़री आहिनि, बाक़ी 2 महीना आहिनि, उहे पूरा थियनि, पोइ तूं मुंहिंजी राणी, मां तुंहिंजो शहज़ादो। को बि शर्त शुरू कोन्हे, को बि सबबु कोन्हे, तूं ॻणती न कर। कुझु वक़्तु उते रहण बैदि इन्हनि मोकिलायो, बादशाह खां मोकिलायो त हाणे असां वञूं पंहिंजे मुल्क। सभु वापसि मोटिया। हाणे शहज़ादो हिननि जो नौकर हुजे, शहज़ादो बि नौकर जी हालत में हिननि सां गॾु हो। हल हलां मंज़िलूं कंदा अची नेठि पंहिंजे शहर जे वेझो पहुता। जॾहिं शहर खां ईअं थोरो ॿाहिरि ई पहुता त हिन सामान लारायो, बाबा हाणे हिते तरसो, साई पटियो, शहर पोथा हलो। सभु लथा, तंबू बंबू लॻी विया। हिते कसोंबा अनमोल राणी खे चयो त तव्हां हिते तरसो, मां हितां जो बादशाह जेको आहे उन सां मुलाक़ात करे अचां। ईअं चई ऐं हिननि खे उते छॾे पाण बादशाह वटि आई। अची ऐं बादशाह सां सॼी हक़ीक़त कई। बादशाह खे चई त तुंहिंजे पुट खे बि आज़ादु कराए थमे, उहा अनमोल राणी बि वठी आई आहे। सॼी ॻाल्हि मतिलबु अची बादशाह सां कई। पाण साॻा ज़नाना कपिड़ा पाए चुपचाप वञी महल में वेठी। बादशाह खे जो ख़बर पई, हिन ॿुधायसि, बादशाह पाण ॿाहिरि निकितो, आयो शहर जे ॿाहिरि, अनमोल राणी वटि आयो ॾिठई अनमोल राणी खे। शहज़ादे पंहिंजे पीउ खे ॾिठो, अजब में पइजी वियो, अड़े हे छा? बादशाह हिन खे चुमी ॾिनी, भाकुर पातईंसि। बादशाह हिन खे ॿांह खां वठी थोरो पासे ते वञी हिनखे सॼी ॻाल्हि ॿुधाई त हिते तूं कीअं आहीं, तोखे हिते कंहिं छॾायो, मतिलबु सॼो हिन सां किसो ॿुधाई त कीअं तूं हिते क़ैद थी, तोखे वरी उतां कंहिं छॾायो, हीअ अनमोल राणी असुल में केरु पहिणजी आयो आहे, सॼी ॻाल्हि ॿुधाई। हिन खे जो इहो पीउ ॻाल्हि ॿुधाई त हे ॾाढो वीचारो ॼण लॼी थियो, त हाणे बाबे खे बि इहा ख़बर पइजी वई। अनमोल राणी खे बि इहा ख़बर पइजी वई त असुल में मूंखे जंहिं खटियो सो मर्द न आहे पर माई आहे, ऐं माई बि कहिड़ी आहे,
जेको हे शहज़ादो इन जी ज़ाल, हे जेको शहज़ादो आहे इन जी ज़ाल, इहा बज में अची वई। आया महल में आया, अनमोल राणी अची ऐं कसुंबा सां मिली। कसुंबा ज़नाने वेस में वेठी, ॿई ॼणियूं हिक ॿिए खे ॾिसी। हाणे हुनखे अनमोल राणी खे बि जो ख़बर पई हाणे हिक ॿिए खे जो ॾिठो न, अची खिल में छुटियूं। खिली खिली पेट में सूर पइजी विया आहिनि। हे अञा खिल चर्चे में हुयूं त नेठि मथां शहज़ादो बची वियो। कसुंबा उथी ऐं हिनखे चयो त साईं अनमोल राणी सां शादी करे मोटी आयो, शादी करे आयो, मुबारकूं हुजनिव, पर ॾींहं सुघड़ा ला अथव। हाणे शहज़ादे खे ख़बर हुई त हीउ सॼो जेको कयो आहे सो हिन ई कयो आहे, मूंखे बि तव्हां आज़ादु कराए आई आहे, ॿी ॻाल्हि कई हुअसि। शहज़ादे सम्झो त मूंखे टोके थी। शहज़ादो ॾाढो शर्मसार थियो, धरती जाइ ॾेसि हूंदे हलियो वञे धरतीअ में। अॻिते वधी कसुंबा खे खणी भाकुर विधईं, भाकुर पातईं कसुंबा खे जे बसि सबक़ु सिखणो हुउमि सो सिखियुसि, मूंखे वधीक बुछड़ो न कर, मूंखे वधीक बुछड़ो न कर, बसि मां सम्झी वियुसि। पोइ कसुंबा बि शहज़ादे खे ॾिनी माफ़ी, शहज़ादे खे ॾिनी माफ़ी। शहज़ादे बि जेको तलाक वारो हुयो, हाणे तलाक कहिड़े मुंहं सां ॾे, ईअं सम्झो त हिन त ज़ाल जान बचायसि, जान बचाईंसि, अनमोल राणी सां शादी बि कराईंसि। सो पोइ कसुंबा बि हिनखे माफ़ु कयो, कसुंबा माफ़ु कयो, खिली ख़ुशि थी हिक ॿिए सां खीर खंडु थी विया। कल्ह ॾिठासीं ॾाढा ख़ुशि लॻा वेठा।